नाज़रीन ख़बर आहे कंदकोट में जेका अवां सां शेयर कयूं पिया। ज़िले कश्मीर कंदकोट में कर खयल बदआदमी सबब एक ॿियो हिंदू ख़ानदान लॾ पराण करे इंडिया रवानो थी वियो। कंदकोट शहर कारोबार के हवाले से मशहूरी माणींदड़ शहर दाड़ेलन के वर चढ़ी वियो। बदअमनी, बत्ताखोरी, अगवा, फुरलुट की वारदातुन का तंग थी हिंदू ख़ानदान सुनील कुमार लड्डो खणी इंडिया ॾांहुं रवानो थी वियो। राब्तो करण ते सुनील कुमार ॿुधायो त दाड़ेलन जीण जंजाल बणाए छॾियो। भत्ते जूं पर्चियूं मोकिलण, संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं मिलण खां तंग थी मजबूरन सिंध अमड़ के छॾे वञा पियो। मुल्क पाकिस्तान में एक तो महंगाई जा सतायल आहियूं, ॿियो त रोज़गार तबाह थियण लॻो आहे। पेट पालियूं या दाड़ेलन के भत्तो ॾियूं रोज़ फुरलुट जे वाक़िअनि ज़हनी मरीज़ बणाए छॾियो आहे। हर रोज़ खौफ़ हिरास वारी ज़िंदगी गारण ते मजबूर थी विया हुआसीं। सिंध अमड़ सोन हुई, हिते दाड़ेल राज कायम करे सिंध धरती जो नालो बदनाम कयो वियो आहे। चंद लोफरन के रोकण लाइ सिंध सरकार के भी उपाय न वरता आहिनि। असीं मजबूर थी अॼु सिंध अमड़ के अलविदा करे रत जे रिश्तनि नातनि के छॾे हिंदुस्तान लॾ पराण करे वञूं था।